नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त है कराची में खबर ईंदाणु गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जस्टिस राना एम शमी पंहिंजी तस्दीक थियल हलफनामे में इंकशाफ कयो आहे त साकिब निसार हाई कोर्ट जे जज खे हुकुम ॾिनो हो त 2018 जी चूंडुनि खां अॻु नवाज शरीफ ऐं मरियम नवाज ज़मानत ते आज़ाद न थियण घुरिजनि। कराची गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस राना एम शमी पंहिंजे हल्फी बयान में चयो आहे त हू इन वाक़िए जो शाहिद हो जॾहिं उन वक़्त जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान साकिब निसार हाई कोर्ट जे जज के हुकुम ॾिनो हो त 2018 जी आम चूंडुनि खां अॻु नवाज शरीफ ऐं मरियम नवाज खे ज़मानत ते आज़ाद न कयो वञे। गिलगित बल्तिस्तान जे सीनियर जज पंहिंजे हलफनामे में पाकिस्तान जे सीनियर जज जो हवालो ॾींदे लिखियो आहे त मियां मोहम्मद नवाज शरीफ ऐं मरियम नवाज खे आम चूंडूं थियण ताईं जेल में रहण घुरिजे। जॾहिं ॿिए तरफ़ खां इत्मीनान जोॻो जवाब मिलियो त हू साकिब निसार ख़ामोश थी वियो ऐं हिकु वधीक चांह जो कोप घुरायो। दस्तावेज़ मूजिब शमीम जे बयान 10 नवंबर 2021 ते औद कमिश्नर आडो ॾिनो। नोटराइज्ड हलफनामे ते अॻूणे चीफ जस्टिस गिलगित बल्तिस्तान जी दस्तखत ऐं इन जी शनाख्ती कार्ड जी कापी भी मौजूद है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।